अस्सलाम वालेकुम दोस्तों, शागिर्दो असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार। टॉपिक जे तरफ़ हलण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त फ़ौरन हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दबायो त जीअं असांजी हर वीडियो बआसानी सां अव्हां ताईं पहुची सघे। अॼु जो टॉपिक आहे त तारा छो चमकनि था। वाई डू द स्टार्स शाइन। तारा पंहिंजे गर्म हुअण जे नतीजे में या बना ते वो चमकंदा आहिनि, पर तारा गर्म थियण जे लाइ तवानाई किथां हासिल कनि था। हक़ीक़त में इन जो जवाबु पहिरीं मालूम न हुयो। उन खां पोइ अल्बर्ट आइंस्टाइन नज़रियाए इज़ाफ़ियत जो बानी जंहिं सदीअ जे आगाज़ में इन सुवाल जो जवाबु तलाश कयो त मादे जे थोरे मिक़दार खे तमामु ज़्यादा तवानाई जे मिक़दार में तब्दील करे सघिजे थो। ज़्यादातर तारा हाइड्रोजन जा ठहियल थियनि था, जेको काइनात में आम मिलंदड़ हिकु कुदरती अंसर या नेचुरल एलिमेंट आहे। हाइड्रोजन एटम जे न्यूक्लियस में हिकु प्रोटॉन ऐं हिकु इलेक्ट्रॉन हूंदो आहे। तारे जे वज़न जे वजह सां तारे जे मर्कज़ में मौजूदु मादो तमामु घणो दॿियल थिए थो, माना कंप्रेस थियल हुजे थो, जंहिं वजह जे करे हाइड्रोजन एटमनि में मौजूदु प्रोटॉन हिक ॿिए जे सां गर्मजोशीअ सां हू टकराव में या टकराईंदा रहिजनि था। इन टकराव जे नतीजे में 4 हाइड्रोजन न्यूक्लियाई हिक ॿिए सां नज़दीक में अची करे या हिक ॿिए सां गॾिजी करे हीलियम न्यूक्लियस बनाइनि था या बनाए या ठाहे सघनि था। हीलियम न्यूक्लियस में 2 प्रोटॉन ऐं 2 न्यूट्रॉन ते मुश्तमिल थिए थो। इन टकराव जे नतीजे में 2 प्रोटॉन न्यूट्रॉन में बदिलजी वञनि था ऐं हिकु पॉज़िट्रॉन जेको आहे उहो इलेक्ट्रॉन जे तरह हल्को ऐं वाधू चार्ज वारो ज़रो ख़ारिज करे थो या कनि था। हीलियम न्यूक्लियस जो वज़न उन बनाइण वारे या उन ठाहिण वारनि 4 हाइड्रोजन जे न्यूक्लियाई जे वज़न जे भेट में घटि थिए थो। मादे जी उहा मुख़्तसिर मिक़दार या उहो नंढो मिक़दार जेको उन दौरान ग़ाइब थी वञे थो, तवानाई जे तमामु ज़्यादा मिक़दार ख़ारिज करे थो। असांजी जेका टॉपिक आहे उहा ॼाणी ते पहुतो। अल्लाह निगहबान।